आका तव्हां त फरमायो आ त जेकॾहिं सिज नेज़े जे बराबर अची वञे त निमाज़ थींदी कान का। आका दुनिया जो सिज नेज़े ते अचे त निमाज़ न थींदी, पर महबूब जेकॾहिं नुबुवत वारो सिज साम्हूं हुजे त निमाज़ कीअं थींदी। अबू बकर दा इहो काफ़ी नाहे त पंहिंजे यार जो दीदार कयां। ऐ अबू बकर जी मुंहिंजा आका मां मुस्तफ़ा तो किरास पे कयो इए महसूस थियो त तुझे घर मां आधी रात जो गोश्त भुनल जी खुशबू अची रही है। गोश्त भुनल जी खुशबू अची रही है। दाग थींदो आ त खुशबू टिड़ंदी आ न। वाह ताजदारे सदाकत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु खुश थी करे तो चवे मुंहिंजा आका मुंहिंजा अबो अम्मा तो मुस्तफ़ा ता कुर्बान वञन। मुंहिंजा महबूब बियो गोश्त त कोन हो, मगर अबू बकर जी जेका दिल आ उहा यार जे इश्क में भुजी रही हुई। वो मुखे अज खुशी इन गाल जी आ त गुलाम जी दिल इश्क में पसी रही हुई ऐं यार खे उन जी खुशबू अचे वई। सैयदना सिद्दीक़ अकबर चयो आका अज मुझे ला खुशी जी इंतहा है जो अज मुझे भुनल दिल जी खुशबू मुझे आका करीब अलैहिस्सलातु वस्सलाम के अची वई। ऐ मुंहिंजा दोस्त ई जेका मां क़ुरान करीम जी आयत पढ़ी आम मोलन वाली मुझी तबीयत ना है, इख्तलाफ है हो बकवास का जरूरत कोने का, लेकिन सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से और खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से। कुरान करीम जी आयत बुध तर्जुमो बुध हकीकत बुध तोखे आयत नंबर तोखे रुकू सूरह आल इमरान मा 19 रुकू उन जो मुड वनी खोल। अल्लाह फरमा लक़द समी अल्लाह क़ौलल्लज़ीन क़ालू इन्नल्लाह फ़क़ीर व नहनु अग़निया। असां जो आम हिकड़ी तरतीब होंदी यार ऑफिसर मानू आ 2-3 ॾींहं मौक़ो मिली वियो घर में कुरान करीम पियो मां तर्जुमो हिकड़ो दफ़ो पढ़ी वियुसि वॾे नाज़ सां चयो कुरान जो तर्जुमो 3 दफ़ा पढ़ियो आ 5 दफ़ा पढ़ियो आ। कुरान जो तर्जुमो पढ़ण बी ॻाल्हि ऐं कंहिं आशिक जे साम्हूं गोॾा भञी वेही सिखण का बी ॻाल्हि। इन आयत जो तर्जुमो बुध ऐं पोइ मां तोखां सवाल कंदुसि। अल्लाह फरमातो लक़द समी अल्लाह बेशक अल्लाह ॿुधो आ क़ौलल्लज़ीन क़ालू उन्हनि माण्हुनि जो चवण इन्नल्लाह फ़क़ीर जेके चवनि था त अल्लाह मुफ़लिस आ अल्लाह सुञो आ व नहनु अग़निया ऐं असां वॾा मालदार हूं असां वॾा दौलतमंद हूं। ऐं तोखां तो पुछां 100 दफ़ा तर्जुमो कुरान जो पढ़ी वञ तोखे हकीकत केर ॿुधाईंदो त इन जो राज़ कहिड़ो आहे। ॻाल्हि समझ में अचे थी या न? ऐ मुंहिंजा दोस्त ताजदारे सदाकत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु मुंहिंजा दोस्त अजीज मुझे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम बनु क़ैनुक़ा नाला याद कयो। हथ ठोकी ॻाल्हि न होंदी आहे मुस्तनद ॻाल्हि कंदो हां मां। बनु क़ैनुक़ा यहूद जो हिकड़ो वॾो कबीलो आहे। उन ॾे मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सैयदना सिद्दीक़ अकबर के खत दिनो हे अबू बकर जी मुंहिंजा आका हे खत खणी वञ बनु क़ैनुक़ा कबीले वारन ॾे जंहिंमें अल्लाह जे वहदानियत खे मञण जो जिक्र हुयो, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे रिसालत खे कबूल करण जो जिक्र हुयो। गॾो गॾ युक़रिदुल्लाह क़र्दन हसना इन जो जिक्र थियल हो त तव्हां अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर सुहिणो कर्ज़ भी ॾियो पंहिंजे माल मां अल्लाह ताला तव्हां खे ज़्यादा अता फरमाईंदो। सैयदना सिद्दीक़ अकबर पंहिंजे महबूब जे हुक्म ते उहो खतड़ो खणी निकिरंदो आहे। जीअं उन्हनि जे कबीले जे भर में पहुचंदो
पहुंचंदो आ ॾिठो त कबीले जा वॾा वॾा यहूदन जा आलिम वॾा वॾा चङा मुड़स वेठा हन वॾी कचहरी मती पई आ अबू बकर सिद्दीक जीअं भर में आयो आ उन चयो त मूंखे इजाज़त अचण जी याद रखो अल्लाह जे महबूब जी ज़ात या महबूब जे आशिकन गुलामन जी ज़ात जिंदगी के इन करे पढ़बो आ त असांखे जिंदगी गुजारण जो सलीको मिले तो असांखे सलीको मिलियो त जिथे कचहरी हुजे पाण में ॻाल्हाईंदा हुजन त तव्हां वञी उन्हनि जे विच में न तकरीर न मखसूस कचहरी हुजे उन्हनि जे विच में वञी वेही न रहंदा कयो बल्कि थोड़ो पोइते एतिरो पोइते बीहंदा कयो जो उन्हनि जो आवाज़ तव्हां जे कन ताईं न पहुचे खामोश बीहंदा कयो जॾहिं उहे पाण मुतवज्जिह थी ऐं तव्हां खां पुछनि पोइ उन्हनि खां इजाज़त वठी बाद में वेंदा कयो इहो मुंहिंजे रसूलुल्लाह जो तरीक़ो आहे सच चवां रुसंदव तो कोन अजकल बेचारो गरीब त ईअं कंदो आहे जेकॾहिं का ठाहू की मीटिंग या मामलो हली रहा गरीब बेचारो अॻे ई टिनल मिसकीन माण्हू परे बीठो हूंदो पर जेकॾहिं कोई चङो भलो ईंदो आहे उहो पंहिंजी इज़त इन में सम्झंदो आहे त बूट सूधो सिधो वञी विच में वेही रहंदो आहे ख़बर अथव फ़र्क़ु कहिड़ो आहे सच चवंदुसि पोइ हाणे कंहिंखे बुरो लॻे या भलो सच चवंदुसि हीउ जेको गरीब आहे न इन खे मुंहिंजे महबूब जी एॾी महिरबानी नसीब आहे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे नालैन मुबारकन खे काठिन जा कोका हणी माना कंडा हणी छिजी पवंदी ही त कंडा हणी उन खे गंढे पाईंदा हा जवाब दे अमीर जे बूट खे 3 दफ़ा पाए चौथे दफ़े कढी तो छॾे मूंखे जवाब दे त हो कंडन हणियल जूतो अॼु बि केर थो पाए चो हिकिड़ो मिस्कीन गरीब पाईंदो हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे कपड़न के मुंहिंजा दोस्त अजीज चुतियूं लगल हुंदियूं मुंहिंजो मतलब इहो न आहे त गरीब अमीर बुरो न सैयदना अबू बकर सिद्दीक भी अमीर हो सुनो उस्मान ज़िन्नूरैन भी अमीर हो यानी मकसद त अमीरियत नाज न कजे नाज कजे त ताजदार मदीना जे निस्बत ते नाज कजे सुनो अबू बकर बीही रहियो हुनन पाण में ॾिठो यार जो यार अची वियो आहे पक कान का ॻाल्हि खणी आयो आहे मुनासिबात न अचे मुनासिबात न अचे तवज्जो पर अबू बकर सिद्दीक बीठो आहे हुन चयो अबू बकर ॾे ख़बर कीअं आयो आहे चवे थो इजाज़त आहे अचण जी चयो इजाज़त आहे सुनो अबू बकर सिद्दीक आयो चवे तो मां यार जो पैगाम खणी आयो आहियां कहिड़े यार जो पैगाम चवे थो जंहिंजो मां गुलाम आहियां कहिड़ो तुंहिंजो यार आहे पुछबो आहे न कॾहिं कॾहिं अखि जी पकाई करे जीअं तव्हां सां कंदो कंहिंजो कमु न आहे करणो त कहिड़ो दमा पाना म्या रफ़ीक अहमद भुट जो कहिड़ो तौफ़ीक अहमद अदा यार रईस तुंहिंजो ख़ासि माण्हू कहिड़ो कम जो न आहे करणो त पोइ अटकल सटकल पर जे कमु करणो आहे बिस्मिल्लाह हली आहे कहिड़ो तुंहिंजो महबूब सोणे सिद्दीक़ अकबर चयो जेकॾहिं तव्हां मुंहिंजे महबूब खे नथा सुञाणो परवाह नाहे तव्हां जेतिरा भी किताब पढ़िया हन उन सभिनी किताबन में अल्लाह जे महबूब जूं जेके निशानियूं हन उहे मिड़ई मुंहिंजे महबूब में मौजूद हन अल्लाह जे महबूब जूं जेके निशानियूं तव्हां जे किताबन में हन उहे निशानियूं मुंहिंजे महबूब में मौजूद हन जो न बकवास तो करी केर तो चवे त ईअं सिद्दीक़ अकबर चयो ओ बकवास चवण वारो निशानियूं तव्हां ॿुधाईंदा वञो गणे मां थो ॾींदो वञा तव्हां जे किताबन में मुंहिंजे महबूब अल्लाह जे महबूब जूं जेके निशानियूं हन तव्हां ॿुधाईंदा वञो हिक हिक अलॻि अलॻि करे ॾींदो मां थो वञा अज़ीज़ाने मन तमाम उलमा ॾिठो यहूदिन जन त हाणे हे छॾींदो कोन ॾाढो मज़बूत बणिजी आयो आहे चवण लॻा ॾे ख़बर मक़सद वारी ॻाल्हि कर कहिड़ी ॻाल्हि खणी आयो आहे सोणे सिद्दीक़ अकबर ओहो ख़त ॾिनो जॾहिं उन
उन्होंने खत पढ़ियो तवज्जह रहे मुझा दोस्त सूरे आल इमरान जे 19 रुकू जे मुंढ वारी आयत जो हिस्सो तिलावत कयो थब टियों पारो चौथो पारो कुरान करीम जो तवज्जह मुझा दोस्तो जेडी मल उन्होंने खत आडो दिसी करे खत पढ़न शुरू कयो जेडी मल युक़रिदुल्लाह क़र्दन हसना सुने कर्ज जो जिक्र आयो हिक बे के निहारे खिलन लगा हिक बे के निहारे अजीब चवण लगा चवे थो तो अल्लाह जो महबूबा चवे थो तो अंबिया जो इख्तिताम ओडा असा खां कर्ज घुरी रहियो आ ओ ब अल्लाह जे नाले ते घुरी रहियो आ चैन चंगन में हुंदो सूरत चंगन जी में पर को भाड़ियो बि हुंदो आ अन्या सादन लफ्ज़न में तो थोड़ो तबियत जो भला जो तो चंगन जो लफ्ज़ निकरता तो तबियत जो भला हलकड़ो हुंदो आ साद हल्को लफ्ज़ इस्तेमाल कया उन्हनि सभिनी कबीलन जे चंगन में हिकड़ो तबियत जो हलकड़ो हुयो जंहिंजो नालो हुयो नालो उन जो छा हुयो नालो हुयो फखास बिन आजूरा नालो उन यहूदी आलिम जो हुयो फखास बिन आजूरा उन निहारे अबू बकर सिद्दीक खे चयो कहिड़े अल्लाह जी ॻाल्हि तो करी जेको सुञो आ तवज्जह जेको सुञो आ उन अल्लाह जी ॻाल्हि तो करी सैयदना सिद्दीक के अकबर देर कान कई जीअं उन जे ज़ुबान मां निकतो त जेको सुञो आ जीअं वेठो ठका जो चमाट कढाई त बड़काट निकरी वयो खोलियो न कुरान के दोस्तों कुरान के खोलियो सैयदना सिद्दीक अकबर जिया जो न के चमाट हई हथड़ो लगी वयो एक बे के चवण लगा सा हेडा छो गौर अबू बकर जो ताल्लुक रुगी हुजूर जे गुलामी सा रुगी न हुयो अबू बकर जो ताल्लुक बनु तमीम कबीले सा हुयो बनु तमीम कबीलो उन वक्त केड़ी हैसियत वारो हुयो उन वक्त में जेके कत्ल जा फैसला थींदा हुया जो त फैसलन में वडे में वडो फैसलो कत्ल जो हुंदो आ इंसान जे मर्डर जो हुंदो आ उन वक्त में जेके कत्ल जा फैसला थींदा हुया उहे फैसला को बियो कबीलो कोन कंदो हुयो बनु तमीम जो कबीलो फैसला कंदो हुयो यानी सैयदना सिद्दीक अकबर जो ताल्लुक कहीं आम घराने सा न हुयो एक बेहतरीन घराने सा हुयो न रुगी कबीले सा बल्कि बेहतरीन ताजदार भी हुयो इए अज जे लफ्ज़न में चवा त जेका ताजर जे कमेटी हुंदी आ उन ताजर कमेटी जो मेन मुख्य मरकजी उहदेदार भी हुयो सिद्दीक अकबर सैयदना सिद्दीक अकबर चमाट हणी कढी लेकिन हुनन में एतरी हिम्मत कान हुई जो जवाबी कार्रवाई करे सगन सैयदना सिद्दीक अकबर अन्या मोटियो ही कोन रस्ते में हो उहे सभई गॾिजी यहूदी आलिम मुझे हुजूर जे दरबार में आया दुनिया जो दस्तूर आ जेको कूड़ो हुंदो आ थोड़ो तकड़ो ज्यादा हुंदो आ जल्द में पहुंची वया दरबार मुस्तफा में अर्ज करण लगा उन मुझा दोस्त अजीज जेको फखास बिन आजूरा हुयो उन चयो निशान देखारे ऐ अल्लाह जा नबी तुझे दीवाने माखे चमाट हइया मुझे महबूब मुस्तफा निहारे फरमायो अबू बकर त मुझो डाडो रहमतुल्ला चमाट हई ते अबू बकर अची वयो अबू बकर ने खबर चमाट हई थे जी मुझा आका हई थम फखास बिन आजूरा के अबू बकर चमाट हई थई जी मुझा आका हई थम उन जो सोना डिठी असा त गई ता कई त हिन चमाट हइया हे निशाना अबू बकर छो हई थई आका इनन खां पुछो त इनन केड़ो अमल कयो नबी करीम अलैहिस्सलात सच खबर तो छा है मुझो मुस्तफा थो गुजारा जाने मुझो मुस्तफा थो गुजारा जाने उहो भी पियो जाने जो थी तो सुभाणे मुझो मुस्तफा थो गुजारा जाने
उन हबीब खां गुछाई कोन हुई दुनिया जे आडो राज बयान करणो हुयो अबू बकर जी मुंहिंजा आका फखास के चमाट हई थई जी मुंहिंजा आका हैया छो हई थई आका पुछोस त छा चई झट में हड़नी गरजी हिकड़े आवाज सां चयो अल्लाह जा नबी असां त कचहरी में वेठा हुयासीं तो जो खत खणी आयो असां खत पिया पढ़ो हिन चमाट हणी कढी मुझे मुस्तफा करीम निहार च अबू बकर जी मुंहिंजा आका चमाट छो है मुंहिंजा आका मुझे बेनियाज रब जे लाइ हिन चयो त उहो सुञो छा चयो हिन उहो तवज्जो हिन चयो त उहो सुञो व नहनु अगनिया ऐं असां अमीर हूं मुझे हुजूर निहारे फखास का पुछो ॾियो ख़बर तव्हां ज़ुबान मां ही जुमलो चयो न अल्लाह जा नबी पुछोस अगर को गवाह अबू बकर गवाह आहे या रसूल अल्लाह कोई गवाह नाहे उन्हनि सभिनी यहूदनि चयो ऐं अल्लाह जा नबी तव्हां जो दीन ॿुधाए तो त गवाहन का सवा गाल काबिल एतमाद न हुंदी आ को गवाह हुई कोन्हे को अबू बकर जो अबू बकर कूड़ हणी रहियो आ अबू बकर गलत गाल करे रहियो आ हुजूर ॿियो दफ़ो जा अबू बकर जी मुंहिंजा आका को गवाह मौजूद आ मुंहिंजा आका खुदा खां सवा ॿियो कोई मुंहिंजो गवाह उते मौजूद न हुयो बस देर न थी अबू बकर चयो त अल्लाह मुंहिंजो गवाह देर न थी रब्बे ज़ुल जलाल जिब्राइल के फरमाया ओ जिब्रील हे गुस्ताख मुझे महबूब जे दीवाने के कूड़ो सदन था जेको मुझे मुस्तफा जो सच्चो आ मां खुदा उन के कूड़ो थियण को न दींदुस जिब्रील कुरान करीम जी आयत खणी आयो सूरह आले इमरान जो 19 पारे जी आयत जो पहिरो हिस्सो लक़द समिअ अल्लाह बेशक मां अल्लाह ॿुधो लक़द समिअ अल्लाह बेशक मां अल्लाह ॿुधो क़ौल लज़ीन क़ालू इन्हनि शख़्सन जेकी कुझु चयो वा इन्नल्लाह फ़क़ीर इन्हनि चयो त अल्लाह मुफ़लिस व नहनु अग़निया ऐं असां अमीर आहियूं ऐं मुंहिंजा मुस्तफा अबू बकर कूड़ो नाहे इहे यहूदी मिड़ई कूड़ा हने तवज्जह रहे मामिलो फरशते हुजे मामिलो नवाब शाह शहर में हुजे जेकॾहिं बिलावल साहब फोन जे ज़रिए मियां भुर्ट साहब जे तरफ़ खां या जमाली साहब जे तरफ़ खां उतां चवे त बाबा इहे मुंहिंजा माण्हू आहिनि इहे ग़लत न आहिनि चइबो त राबितो घाटो आहे न तालुक घणो आ न तॾहिं त कराची में वेही करे गवाही थी अचे मामिलो फरशते हली रहियो आहे गवाही अर्श तो हली रही आहे मुंहिंजो अल्लाह जो त क़ुरान करीम ला रैब फीह आहे क़ुरान करीम ॾींहं ॿिन वारो किताब न आहे ऐं मुस्लमान अखियूं खोल खुदा जे वास्ते अल्लाह जे क़ुरान खे खोले तफ़सीरनि में पढ़ी ॾिस त मुंहिंजे महबूब रब्बुल आलमीन मुंहिंजे बेनियाज़ रब पंहिंजे महबूब जे दीवाने जे मथां कूड़ जी तहमत लगी अल्लाह जे ज़ात कुरान गवाह ॾेई मोकिलियो जिब्रील खे मोकिलियो ऐं जिब्रील दुनिया खे ख़बर पवे त अबू बकर मुंहिंजे मुस्तफा जो सच्चो आहे अबू बकर कूड़ो नथो थी सघे अबू बकर जे सचाई जी गवाही दुनिया वारे न रब्बे ज़ुल जलाल जे ज़ात खुद सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु जॾहिं न दुनिया छॾीनि पिया ऐं मुंहिंजा दोस्त कुझु सचाईअ जे हक़ीक़त खे क़बूल कर टाइम ओवर थियो 5 मिनट त पाण कंहिंखे सॾु कयाऊं सुहिणे अलीउल मुर्तज़ा शेर खुदा खे हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा इमाम राज़ी तफ़सीर कबीर जे अंदर लिखियो ऐं मुंहिंजा दोस्त हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा खे सॾड़ो करे सैयदना सिद्दीक़ अकबर चयो ऐं मुंहिंजा दिलबर अली अबू बकर पंहिंजो टाइम पूरो करे चुको गुस्ल जी पारतड़ी थई
गुस्ल जी पारतली थी सोना अली अबू बकर के गुस्ल तू ॾिजा अबू बकर के कफन तू ॾिजा इन हद ताईं जो सोहणे अबू बकर सिद्दीक सोहणे शेर खुदा के चयो त ऐ दिलबर अली अबू बकर के कुलड़ो ॾेई करे महबूब जे दरड़े ताईं पहुंचाए जा दरड़े ते रखी करे पो महबूब जे आॾो तू दर न खोल जा सोहणा अली दरड़ो न खोल जा मुझे मुस्तफा जे दरड़े ते जसदे खाकी अबू बकर जो रखी करे दुरूदो सलाम जी लोली ॾिजो पो जे महबूब जे हुक्म सां दरड़ो खुले त अबू बकर के कदमन में रखजो न त खणी जन्नतुल बकी में रखी अचजो दुनिया जी तारीख गवाह त सैयदना अलीउल मुर्तजा शेर खुदा ई कयो आ जसदे खाकी सैयदना सिद्दीक अकबर जो खणी हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे रोज़े अतहर जे दरड़े ते रखियो आ दरड़ो बंद लगो पियो कड़े खोलण जी इजाजत नाहे दुरूदो सलाम जी गूंज कई वई दरड़ो पाणे ही खुलियो आ इजाजत मुस्तफा ॾिनी आ कदमन में अबू बकर सिद्दीक अची अन्नज़र इला वजहिक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐ अबू बकर तुझे का दिल जी तमन्ना है आका हिकड़ी तमन्ना है केड़ी आका अखियों अबू बकर जो हुजन चेहरो मुझे महबूब मुस्तफा जो आका इन खां सवा अबू बकर जी भी काई तमन्ना काने का मुझे महबूब मुस्तफा फरमाए अबू बकर ने तुझे तमन्ना खां मुझो रब भी वाकुफा मां मुस्तफा भी वाकुफा याद रखी छड़े या तुझी तमन्ना रुगी हिते पूरी न थींदी या तुझी तमन्ना होते भी पूरी हुंदी हो ॾींहुं ईंदो जो दुनिया ॾिसंदी तोखे कब्र में भी मुझे भर में लाथो वेंदो ते भी तुझी मुहड़ मां मुस्तफा ॾे हुंदी कब्र में भी दीदार मां यार जो ऐ मुसलमान छा इहो काफी नाहे इहा गवाही काफी नाहे सैयदना सिद्दीक अकबर जे लाइ 70,000 मलाइक सुबह जो 70,000 मलाइक शाम जो जंहिं मुझे महबूब मुस्तफा जे रोज़े अतहर ते दुरूद सलाम पढ़न उन गुंबज़े खज़रा जे साए में अबू बकर उमर आरामी हुजे हा कज़ा नबअस यौमल क़ियामत मस्जिद नबवी कोई शक ना है गदीर खुम जे मकाम ते मुझे मदीने जे मीर शेर खुदा के ऐ सुन्नी तो के करोड़े मुबारक हुन जो अल्लाह तो के उहो सीनो दिनो आ जेको आले रसूल जे प्यार सां भी टमटारा त असहाबे रसूल जे मोहब्बत सां भी टमटारा न आले रसूल जो बुग़्ज़ा न असहाबे रसूल जो बुग़्ज़ा ऐ सुन्नी तो के करोड़े मुबारक सुन्नी भी कहिड़ो जेको पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जो मुरीदा सुन्नी सदाइण वारा घणा हन लेकिन सुन्नी जी निशानी इहा है जंहिंजे अंदर में आले रसूल जो भी प्यार हुजे त असहाबे रसूल सां भी प्यार हुजे ऐ मुझा दोस्त अजीज महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हिकड़े हथ में अबू बकर के हिकड़े हथ में सोहणे उमर के वठी अचन था मस्जिद नबवी में अचे सहाबा ॾिठो त पाण फरम अहा कज़ा नबअस यौमल क़ियामत हो ॾिसण वारो क़यामत में भी ॾिसजो मुझे हिकड़े हथ में अबू बकर हूंदो हिकड़े हथ में उमर हूंदो गदीर खुम जे मकाम ते मौलाए कायनात जो हथड़ो मथे करे हुजूर फरमायो मन कुंतु मौला फहाज़ा अलीयुल मौला जंहिंजो मां मुस्तफा हां अली उन जो आ जंहिंजो अली आ मां उन जो हां ऐ मुंहिंजा दोस्त पूरी दुनिया जी तारीख़ खोल त अबू बकर अली जो केतिरो प्यार हुयो पाण खुदा जे वास्ते पांजे पाण के संभाल जिंदगी अलाए केतरे टाइम जे ला मिली है इन पांजे जिंदगी के पांजे ला मुतनाज़ा न बना इन पांजे जिंदगी में सुहणन अमलन जो एड़ो बिज पोख सच्ची हुआ त बाज़ मामलात सां कबूल करण जे बावजूद भी पांजे नफ्स छो त इंसान जो नफ्स है उठ पखी के चेबो आ त बार खण त पखी वारा पर कढंदो आ त मां पखी हां बार किए खणा बबोरी दी बस भला है कणक जी बबोरियूं खण मोहतरम तौफीक साहब त वरी जवाब ॾींदो मां पखी हां न मां बार कीअं खणा ऐं साकिब भा इंसान जो नफ्स जेको आ उठ पखी जे मिसला वरना जुमलो वरी चवां तो त सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से इस्लामी साल जो पहिरो महीनो जैसा इस्लामी साल जी इब्तिदा थींदी उन महीने के छा चइबो जवाब दियो अहले सुन्नत जो हुजे अहले तशिया हुजे बरेलवी हुजे देवबंदी हुजे अहले हदीस हुजे वगैरह 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 जह कलमो पढ़ियो क़ुलू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन जो ईमान यकीन अकीदो आ तो साल इस्लामी साल जो पहरो महीनो मुहर्रम शरीफा। लेकिन मुखे जवाब दे 30 पारा कुरान जा खोले ॾेखार कहिड़ी जगह ते लिखियल आ त इस्लामी साल जो पहरो महीनो मुहर्रम शरीफ हुजे। हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पूरी हदीसुन जो मजमू आदो रखी मुखे बुधा कहिड़ी हदीस में लिखियल आ त मुहर्रम साल जो पहरो महीनो मुहर्रम हुजे। सैयदना सिद्दीक़ अकबर जो दौरे खिलाफत गुजरी चुको। जवाब दे कहिड़ी जगह ते लिखियल आ त इस्लाम जो पहरो महीनो जेको साल जो पहरो महीनो मुहर्रम शरीफ हुजे। किथां खां वरतो वियो? जवाब हिकिड़ो ई मिलंदो त हिकिड़ो कबीले जो नालो ज़हन मां निकिरी वियो। सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौरे खिलाफत में आयो। अमीरुल मोमिनीन जॾहिं त साल जो हुकुम आहे ज़कात जो। हाणे असांखे अंदाज़ो कीअं लगे त साल जी इब्तिदा किथों थी थिए, साल जो इख्तिताम किथों थो थिए। असां पंहिंजे दौलत जे लाइ ज़कात कढण जे लाइ असां मामिलो कीअं हल कयूं? त अबू सुणे उमर फारूक ईअं कोन चयो त तारीख़ जे फलाणे वाक़े खां, ईअं कोन चयो त तारीख़ जे फलाणे वाक़े खां। अमीर उमर चयो त ॻाल्हि ॿुधो, तरसो तरसिया। चई मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जॾहिं मके पाक मां हिजरत कई हुई, महीनो हुयो ज़ुल्हज जो। जॾहिं न मुंहिंजा महबूब मदीने में पहुता त तारीख़ हुई पहिरीं मुहर्रम जी। हुजूर मदीने में पहिरीं मुहर्रम ते पहुता। इस्लामी साल जी इब्तिदा भी पहिरीं मुहर्रम खां शुरू। जंहिं शख्सियत खां इनकार हूंदो आहे त उन जे कौल खां भी इनकार हूंदो। दानस्ता नादानस्ता ॼाणदे न ॼाणदे ऐं इंसान सच्चाई अंदर कबूल कंदो आहे। इन करे मां चवंदुसि त खुदारा अल्लाह जे महबूब जे यारनि सां, अल्लाह जे महबूब जे गुलामनि सां असां जेकॾहिं ज्यादा मोहब्बत नथा कयूं त कम अज कम अंदर में उन्हनि जे लाइ फितनो ऐं बुग़्ज़ बि न रखूं। इहो असांजे हक़ में बहितर आहे। मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे दीवाननि जे लाइ जेतिरियूं अहादीस फरमायूं, जेतिरो कुछ बयान कयो, अल्लाह ताला जी ज़ात शल तव्हां सां उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिकु दफ़ो लेकिन मां वरी चवंदुसि त मुंहिंजा दोस्त इमाम हसन पाक ऐं इमाम हुसैन पाक मां पहिरीं अर्ज़ कयो त अहले सुन्नत के अल्लाह इहा नेमत नसीब कई आहे त आले रसूल जे नाले वठण सां जिस्म जो वार वार सुकून में ईंदो। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इमाम हसन ऐं हुसैन खे कुल्हड़नि ते खणी मदीने जे गलियुनि में हलिया। वॾो सवाल आहे। अॼु भी मूंखे को हिकिड़ो अहिड़ो रईस या वॾेरो सदर वज़ीर आज़म परे थी, हालांकि मुझे मुस्तफ़ा की तरफ बादशाह जो भी बादशाह बनाए। मुझे मुस्तफ़ा के तो अल्लाह वह बादशाही अता फरमाई है जो को मट दुनिया में न तो थी सके। लेकिन मां सिंपल मिसाल सुझा त इलाके जो को अमीर या रईस को हिकड़ो तो बुधायो भला आम रूटीन में हटी करे ईद जे दिहाड़े ते पंहिंजे ॾोहटन के कुल्हे ते खणी मस्जिद दे आयो जेको हिकड़ो तो बुधायो। नौकरन के खणाइंदो, गुलामन के चवंदो नौकर तहां वठो, अॻियां अॻियां पंहिंजे हलाइंदो, पर कुल्हन ते न खणंदो। त पोइ मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा आख़िर मामिलो छा हो जो उन्हनि खे पंहिंजे कुल्हन ते बस आखिरी जुमलो आले रसूल जी अकीदत मोहब्बत मामिलो चाहे जो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे बचड़न के हिन कुल्हड़न ते खणी ऐं दुनिया के बुधायो। आशिकन इन जा राज लिखिया। हकीकी राज तो खुदा जाने, खुदा जो महबूब जाने। छो तो खुदा चाहे मुस्तफ़ा जाने, मुस्तफ़ा चाहे मुझो खुदा जाने। बे के खबर ही कोने। असां जो ईमान अकीदो आहे खुदा की अज़मतें क्या है मोहम्मद मुस्तफा जाने, मक्का में मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने। अन्या हिकड़ो शेर सादल लफ्ज़न में चवां बेहद ने थोड़ो डबलिंग घट करदा। बेहद ने क्या अजब हद कर दी, बेहद ने क्या अजब हद कर दी। अरे खुद तो रहा पर्दे में, सामने तस्वीरें मोहम्मद कर दी। बेहद ने क्या अजब हद कर दी, खुद तो रहा पर्दे में, सामने तस्वीरें यार कर दी। तो महबूब जी हकीकत चाहे पान
मालिक जाने। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ आशिक़नि हिकिड़ो राज़ लिखियो त दुनिया खे ॿुधाइण चाहियो त छो त मदीने में दुनिया जा वापारी ईंदा हुआ मुख़्तलिफ़ मुल्कनि खां। मुंहिंजे मुस्तफ़ा खे ख़बर हुई त करबला थियणी आहे ऐं करबला में हीअं थियणो आहे। बचिड़नि खे कुल्हे ते खणी दुनिया खे ॿुधायो त ओ अखियुनि हूंदे अंधा न थीजो। ओ दुनिया वारो मुल्कनि जा सफ़ीर हो। तव्हां ॾिसो त शाम जे जॾहिं माण्हू चवंदा आहिनि दरबार यज़ीद, मां चवंदो न ज़ालिम जे खे दरबार न चओ, ओताक यज़ीद चओ। इन ज़ालिम जे ओताक में उहो सहाबी कुराड़ो जेको रश ॾिसी रुगी आयो त छा त ही हेतिरो हुल हंगामो लॻो पियो आहे। कुराड़ो आहे मुंहिंजे इमाम आली मक़ाम जे लबड़नि ते उन पलीत लईन जेॾी महिल उहो चाबुक रखियो त हकल चए थो ओए ज़ालिम इन चाबुक खे पोइते हटा। मूंखे अल्लाह जे इज़्ज़त जो कसम इन लबड़नि ते मां मुस्तफ़ा खे बोसा ॾींदे ॾिठो। ऐं मुंहिंजा दोस्त ऐं मुंहिंजा दोस्त उन सहाबीअ जो इएं चवण ते उन लईन चयो त हिन जो सिर कलम के चई हिकिड़ो सिर छा हज़ारे सिर हुसैन जे नाम सां कुर्बान। इहो राज़ हुयो। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम कुल्हड़नि ते खणी मदीने जे गलियुनि में घुमायो हसन हुसैन खे त दुनिया जा ताजर अचण वञण वारा ॾिसनि, छो त इहो टाइम अचणो आहे। उनखे ख़बर पए त ही के आम न आहिनि, मुस्तफ़ा जे कुल्हड़नि जा सवार। नंबर 2 तुंहिंजे मुंहिंजे कुल्हनि ते बि सवार आहिनि केर किरामन कातिबीन। तुझे मुझे कुल्हनि ते बि सवार आहिनि केर किरामन व इन अलैकुम लहाफिज़ीन किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून। सॼे पासे नेकियूं लिखण वारो, खॿे पासे बुरायूं लिखण वारो। तुझे मुझे कुल्हे ते गवाह आहिनि। हाणे सादल लफ़्ज़नि में चवां तुझे मुझे कुल्हनि ते गवाह आहिनि छाजा? तुझे मुझे नेकिन जा, तुझे मुझे बदन जा। मां तोखां थो पुछां मुंहिंजो मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे हुज़ूर जे कुल्हनि ते मला के कहिड़ी ज़रूरत आहे? हुज़ूर हसन हुसैन खे खणी दुनिया खे ॿुधायो ओ दुनिया वारो तव्हांजे कुल्हनि ते तव्हांजे नेकिन ऐं गुनाहनि जा गवाह हूंदा। मां मुस्तफ़ा जे कुल्हनि ते अल्लाह जे वहदानियत जा गवाह वेठा अल्लाह जे वहदानियत जा गवाह वेठा आहिनि। दलील क़ुरान जी आयत ॾेई मां उथी थो पवां। कहिड़ी आयत? जंहिं वक़्त में जेके आयत मुबाहिला चइबो आहे सड़ड़ो थियो, ॾींहं गुज़री विया, बहस न पियो टुटे। रब चयो महबूब चवीन तव्हां बि वठी अचो मां बि वठी थो अचां, तव्हां बि अचो मां बि थो अचां, तव्हां बि पुट आणियो मां बि पुट थो आणियां, तव्हां बि औरतूं आणियो मां बि औरतूं आणियां थो। त उन वक़्तु हिकिड़े कुल्हे ते चयो इमाम हसन आ, ॿिए कुल्हे ते इमाम हुसैन आ। काॾे पिया वञनि? चयो वहदानियत जी गवाही ॾियण पिया वञनि। काॾे पिया वञनि? जवाब ॾे वहदानियत जी गवाही ॾियण पिया वञनि। उन्हनि ज़ालिमनि ॾिसी चयो जेके न मञण वारा हुया, निहारे उन्हनि जे आलिमनि खे चयो ॻाल्हि ॿुधो, होॾे साम्हूं निहारियो त सही, हिकिड़ो सिज न आहे, हिकिड़ो चंड न आहे, हिते चंड ऐं सिज जी कतार थी पई अचे। भॼी पासो कयो जे इन्हनि न हथड़ा खयां त तव्हां सां त छा, पर दुनिया ऊंधी थी वेंदी, दुनिया जो वजूद मिटिजी वेंदो। इन करे इन शहज़ादनि जे इन टोले सां बहस मुबाहिसे करण जी ज़रूरत न आहे। त ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, आले रसूल सां प्यार कर ऐं असहाबे रसूल सां अक़ीदत रख। इंशाअल्लाह ताला मुंहिंजो अल्लाह कंदो त ॾुखियो कोन थींदो। ऐं इन रस्ते जा राही मुझे मुस्तफ़ा जा दीवाना औलिया अल्लाह जी सोहबत, औलिया अल्लाह जी निस्बत, उन्हनि सां हम नशीनी अख्तियार कर। अल्लाह कंदो तोखे सुहिणो दग मिली वेंदो। वेह तनी सां वेह जेके वेही था ॼाणनि, वेह न साण ॿियनि मतां वेही वेल विञाई। हल उन्हनि सां हल जेके हली था ॼाणनि, हल न साण ॿियनि मतां हली हाल विञाई। अल्लाह ताला जी ज़ात मूं गुनाहगार जो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए। अल्लाह जी ज़ात तव्हां सां सभिनी गुनाहगारनि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मूंखां कमी कोताही थी ॿुधाइण में अल्लाह मुआफ़ फरमाए, तव्हां खां ॿुधण में कमी कोताही थी अल्लाह मुआफ़ फरमाए। तव्हां सां सभिनी खे अल्लाह जी ज़ात सिराते मुस्तक़ीम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इन ॿिनि मिसरनि सां गॾु जो अदे साकिब अली दोस्त जे हथों नियापड़ो मोकिले छॾियो, हाणे प्रोग्राम जो आहे सदाईंदड़, इन करे इहे 2 मिंटनि जे लाइ मां उन जे लाइ मिसरा बचावां।
सिक सां सॾे ॾिस मदीने जो साईं मुझे मुस्तफा खे छो थो दूर भाई सिक सां सॾे ॾिस मदीने जो साईं मुझे मुस्तफा खे छो थो दूर भाई किथे तू असां आई किथे मुंहिंजो आका किथे मदीनो किथे तुंहिंजा वाका किथे तुंहिंजा वाका ॿुधे थो मुहम्मद निधण को तू नाही मुझे मुस्तफा खे यार छो थो